औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मरिल खलाइके अजमईन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलाम अला फुतहियत वल इकराम अला असले मा फिल वजूद नुक्तते दायरतिल वजूद साहिब लिवाइल हम्द वल मकामिल महमूद अल खातम लिमा सबक वल फातिह लिमन गलक अल मुअनिनुल हक बिल हक अबिल कासिम मुहम्मद वहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन शुरफा अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहरहुम तत्हीरा वलानतु दाइमतु अबदम मा बकियतल लैल वन नहार अला जुमलतिल अअदाइल विला मिनल अव्वलीन वल आखिरीन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला अल हकीम फ़ी किताबिन मतीन व क़ौलुहुल मुबीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना खलक़ना कुल्ल शैइन फ़क़द्दरनाहु तक़दीरा। सलावत मकसूद दुआ खालिक दो जहां मालिक कौन मकान नवाब करबला जे सदके में उन जे आखिरी सजदे जे वास्ते मलंगन जे तरफ़ा खां ही फ़र्श अज़ा नुए खानी अज़ादारी ये लंगरों ने आज एहतमाम फ़र्श अज़ा बारगाह मौला अबुल फ़ज़ल अब्बास जे हुज़ूर में कबूल फरमाए। इलाही खां दुआ है करीम अल्लाह आले मोहम्मद जे सदके जेके जेके टुरी आया आहिनि इन्हनि जे बचनि तां घरनि तां मुसीबतूं आफ़ातूं इम्तिहान दूर फरमा। रिज़्क़ जे हवाले सां हर अज़ादार खे मातमदार खे अहल बैत जे मञण वारे खे कंहिं कमीणे जे दर जे मोहताजी खां महफ़ूज़ फरमा। वाइदो था करियूं मौला हुसैन जे जुती जो सदको रिज़्क़ तूं अता कर मौला जे नाले ते ख़र्च कंदासीं। हुज्जत खुदा वली अम्र जे ज़ुहूर में ताजील फरमा उनके असां खुशनूर ऐं राज़ी फरमा। तमामी दुआउनि जे क़बूलियत वास्ते बुलंद सलावत एतरी मजलिस तवील न हली आहे जेतिरे तव्हांजी आवाज़ सलावत जो धीमो आहे। मिली करे सलावत पढ़ो आहे। मां पंहिंजे टाइम मां पंहिंजे बछड़े खे ॾिनो आहे लिहाज़ा कोशिशि कयूं था त मुख़्तसर टाइम में नोहे खाननि खे असां वारो ॾियूं तो अज़ादारी कंदा ऐं इन जे लाइ ताकी घणो टाइम गुज़री न वञे। मिली करे सलावत पढ़ो बाबा से बुलंद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हूअं बि मुंहिंजी तक़रीर आलम इस्लाम जे लाइ हूंदी आहे कंहिं ख़ासि फ़िरके सां मुंहिंजे तक़रीर जो ताल्लुक़ न हूंदो आहे। असांजे तक़रीर जो महवर क़ुरान आहे ऐं कुझु ख़तीब आहियूं जंहिंजो हदफ़ आहे त जॾहिं खां हुन हसबना किताबुल्लाह चयो आहे तॾहिं खां असां क़ुरान पढ़णु शुरू कयूं। हुन जो चयो त क़ुरान काफ़ी आहे त पोइ ॿुध क़ुरान काफ़ी आहे। राज़ी वेठा आहियो? सलावत पढ़ो बाबा जी बुलंद अल्लाह। थोड़ो से हिन जे स्पीड खे तेज़ रखंदो त ताकि मिंट कुछ पचाए सघजनि। मौला तव्हांजे बचन खे सलामत रखे। ही लफ़्ज़नि क़ुरान मजीद जा अल्लाह इरशाद फरमायो इन्ना खलकना कुल्ल शै असां हर शइ खे पैदा कयो। हालांकि चवण त अल्लाह खे जुगाए इहो पियो चवे हाँ त मूं हर शइ खे ख़ल्क़ कयो पर हिते इरशाद फरमाई इन्ना खलकना असां ख़ल्क़ कयो।
यह आयत है इन खां पोइ अल्लाह फरमायो फ़क़द्दर ना हो तक़दीरा पोइ असां हर मखलूक जी कैपेसिटी मुक़रर कई आहे हीअ ख़ल्क़ हेतिरी आहे हेतिरे ताईं जेरी रहंदी हिन खां पोइ भुरी पवंदी हिन मखलूक जो दायरेकार हेतिरो आहे लिहाज़ा इहो बाबा रिपीट थो करे इन जो एतरो सलावत पढ़ो बाबा जे बुलंद सलावत अल्लाह लिहाजा पांजो महवर आहे सिर्फ लफ्ज़ खल्क तव्हांजी घबराहट थो मूंखे थोड़ी महसूस थी कराए पई मिली करे सलावत पढ़ो आले मोहम्मद अल्लाह खल्क जो तज़किरो फरमायो इन्ना खलकना अचो इन्ना समझ में ना इन्ना नहनो नज़ल न ज़िक्र असां ज़िक्र के नाज़िल कयो चलो गाल समझ में ना आई मां वरी हला थो कुरान मजीद तरफ ही लफ्ज़न कुरान मजीद जा अल्लाह फरमायो हा बेशक नज़ला बिहरुल अमीन अला क़ल्बिका ए नबी असां कुरान तुझे दिल ते नाज़िल कयो आहे असां कुरान तुझे दिल ते नाज़िल कयो आहे हेडा हमरा गुज़रियो वञे पियो चईं हाफ़िज़ साहबा मां चमस हाफ़िज़ छा थींदो आहे चईं इन जे पेट में कुरान आहे मदरसे में भी पुछा कई तो साईं यो पेट में कुरान की होंदो चई साईं ने हिफ़्ज़ कयो आई अल्लाह इन जो मकाम रखियो मां चमस केड़ो मकाम मु कुरान में कोने पढ़ियो हदीस में कोने पढ़ियो चई न साईं आहे पर तव्हां न पढ़ियो हाफ़िज़ 70 पंहिंजा माण्हू जन्नत में वठी वेंदो जन्नते जन्नत हराम हूंदी उहे 70 माण्हू जन्नत में वठी वेंदो यानी जन्नत जे एबल न हूंदा जन्नत जे लायक न हूंदा ॻाल्हायो त सही जन्नत जे लायक न हूंदा पर हिन हाफ़िज़ जे करे इहे 70 माण्हू जन्नत में वेंदा मां समझण जे लाइ कोशिश कई त ही 70 माण्हू वठी थो वञे जंहिंजे पेट में कुरान आहे अल्लाह पंहिंजे हबीब लाइ फरमायो नज़ल बिहुरुल अमीन अला क़ल्बिका ए नबी असां कुरान तुंहिंजे दिल ते नाज़िल कयो आहे मंझ में सहाबा में नबी इरशाद फरमायो अय्युहन्नास इन्नल्लाह क़द अंज़लल कुरान अला क़ल्बी बेशक अल्लाह कुरान मुझे दिल ते नाज़िल कयो आहे इन क़ल्बी फातिमा पर मुझी दिल तो फातिमा है जन्नत में वो विदो जैसा बतूल राजी इन जे करे चई पेट में कुरान मां पुछा के केतरो पढ़ी सके तो चई सजी रात ही हाफिज़ कुरान आई सजी रात कुरान जो खत्म पूरो कंदो मां चमास ही है मुल्ला जामी इन पांजे किताब में लिखो शवाहिदुन नबुवत में लिखो पेज नंबर 279 ते लिखो उन लिखो और ये बात रिवायत सैय्यद से साबित हो चुकी है कि जब हजरत अली करमल्ला वजू अपने घोड़े पर सवार होने का इरादा फरमाते थे अपना एक कदम एक रके में रखते थे दूसरा कदम दूसरे रके तक आता नहीं था तो कुरान का खत्म पूरा हो जाता था अल्लामा मौदूदी ने लिखा हमें पता नहीं चलता कुरान अली को पढ़ता है अली कुरान को पढ़ता है आए जकर तू जो लूलो लंगड़ो हाफिज 70 गुनहगार वठी वनी सके तो हु मालिक कुरान हु वारिस कुरान हिकर के बखा पहिन मलकन के जन्नत में वठी वने तो खेतराज छो मिली करे हैदर तेरी बुलंद सलावत पढ़वा आई हिन खल्क समझी काने अल्लाह फरमाए तो खबरदार ही लफ्ज़न सूरत यासीन मुबारक अल्लाह सूरह यासीन में इरशाद फरमाए अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुम मुबीन असा इंसान के नजुस पानी में पैदा कयो
खबर पई हिक तखलीक आ जेका नजस पानी में है ईदे भी गुस्ल वीदे भी गुस्ल यानी अल्लाह ने के नजस पानी में पैदा कयो ही लफ्ज़ आहिनि वरी कुरान मजीद जा लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असा अल इंसान के खास बेहतरीन शय में पैदा कयो बेहतरीन में पैदा कयो या अल्लाह कहड़ी बेहतरीन अचो ही लफ्ज़न सूरत रहमान जा अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अल्लाह उहो वा जे अल इंसान के पो पैदा कयो पहरे इल्म ॾिनईसि न मुझा जुमला तव्हां ताईं नथा पहुचनि ख़बर पई हिक उहा मखलूक आ जेके ईंदे भी आलिम चलो गाल समझ में आई मां वरी अला तो कुरान मजीद तरफ ही लफ्ज़न सूरत दुखान मुबारक जा लक़द इख्तरनाहुम अला इल्मिन अला आलमीन जन के असा रहबर चूंडे मोकलियो आ उहे आलमीन ते आलिम हन आई ही लफ्ज़न सूरत नहल मुबारक जा वल्लाहु अखरजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तालमून शैया अल्लाह तव्हां के दुनिया में मोकलियो तव्हां जाहिल हो खबर पई हिकड़ो ईंदे आलिम बियो ईंदे जाहिल चाचा गिद्दूअ में अञा कुछ कमरा खाली है ॻाल्हायो त सही मां तव्हां छा थो ॻाल्हायां अकुल न थई त इलाज करा कुरान पढ़ो कुरान थो चए हिकड़ो आलिम आ हिकड़ो जाहिल आ हिकड़ो ईंदे आलिम आ बियो ईंदे जाहिल आ ए आलिम ऐं जाहिल ॿाहिरि न हूंदा तू भुलजी पियो आहे इन जे करे अल्लाह अजीब अंदाज़ सां फरमाए पूरे कुरान में तहकीक कयो ॿ लफ़्ज़ अल्लाह जे लाइ खालिक फातिर ॻाल्हायो त सही रहू खाई वारो दूर दराज खां टुरी आयो तरह मौला जाज़ादा मौला तव्हांखे सलामत रखे खालिक फातिर खालिक ये ॿ लफ़्ज़ कुरान में इस्तेमाल थिया हिकड़ो खालिक बियो फातिर बस ये जुमलो तव्हां ताईं पहुचे मुंहिंजी महिनत पूरी ऐं उहो सिर्फ़ एतिरो त हिकु मर्तबा मौला अली अधरात जे टाइम ते साईं बतूल खे फज़ाइल पे ॿुधाए ऐं रावी भी मौजूद आहे मौला मुस्कुराए कर जॾहिं वॾा ॻाल्हाइनि त नंढा ख़ामोश लिहाजा जॾहिं मार्फत जे बुलंदी ते ॿ हस्तियूं कलाम पई कयूं त नौकर चुप हा नौकरियाणी चुप हुयूं मौला अली फरमाइनि था मां अली हुआ जंहिं अल्लाह जे हुक्म सां ज़मीन विछाई आहे मां उहो आहियां अनल्लज़ी तहत बिल अर्ज़ मां अल्लाह जे हुक्म सां ज़मीन विछाई वाइब्रेट पई करे जबल जूं मेखूं हयूं मां मौला अली कलाम कंदे फरमायो ए बतूल अज़रा मां न हुजा हा त आदम न ठहे हा मलाइकनि खे कहिड़ी ख़बर त आदम खे सोणू केॾो बनाइणो आहे मां तमाज़ादारनि सां थो ॻाल्हायां मलाइकनि खे कहिड़ी ख़बर त हिनखे केतिरो ख़ूबसूरत रखणो आहे मौला अली फरमाइनि था ए फातिमा ए बतूल अज़रा मूं मलाइकनि खे ॿुधायो हीअं ठाहियो हीअं तस्वीर कयो हीअं हसीन बनायोसि मूं आदम के ठहरायो मौला था फरमाए लौला लम्माना अगर मैं न होता पाक बतूल सर झुकाए मुस्कुराए और आओ खाई यारो पाक बतूल सर झुकाए मुस्कुराए मौला अली फरमाता बतूल तुझी मुस्कुराहट कह मसलत का खाली ना है पाक बतूल फरमाती या अली खल्क क्या के चबो खालिक केड़ो थींदो मौला अली फरमाता बतूल इन में का परेशानी गाल ना है खल्क तड़े थींदो जॾहिं मटीरियल मौजूद हुजे आदम खल्क थियो मिट्टी भी मौजूद हुई पानी भी मौजूद हो रूह भी मौजूद हो पाक बतूल मुस्कुरा कर फरमाए या अली जे कदे मिट्टी न हुजे हाथ पानी न हुजे हाथ पो मुझे मौला मुस्कुराए हा बतूल अज़रा
जेकॾहिं ख़ल्क़ त ख़ालिक चइबो ई न कया जंहिंजे ख़ल्क़ करण लाइ शयूं मौजूद हुजनि। ढकण टेबल ठाहींदो तॾहिं जॾहिं काठ हुजे, इन जे करे मटीरियल मौजूद हुजे। हाणी पाक बतूल पुछा कई याली पो फातिर कंहिंखे चइबो आहे? फातिर छा आहे? मौला मुस्कुराए करे फरमाइनि था हा बतूल, फातिर उनखे चइबो आहे जंहिंजे लाइ मटीरियल मौजूद न हुजे ऐं पोइ बि वजूद में अची वञे। इन जे करे अल्लाह ख़ालिक भी आहे, फातिर भी आहे। बतूल मुस्कुराए करे फरमातियूं तू ख़ालिक जो मज़हर आहे, मां फातिर जी मज़हर आहे। याली एतिरो ॿुधाए त आदम त ठहियो ऐं एॾो तफ़सील तव्हां ॿुधायो। आदम ठहियो, हवा कीअं ठही? कंहिं मुल्ले में जुरत न आहे त बयान करे त कीअं ठही। बीबी थी फरमाए याली जे बचल मिटीअ मां ठहे त भेण ॻाल्हायो त सही मां तव्हां सां। जेकॾहिं बचल मिटीअ मां ठहे त भेण, जे कुख मां न किरे त धीउ, त पोइ त इहो रिश्तो ई हराम आहे। मौला फरमाइनि था हा बतूल कुछ चवण था चाहियो? बीबी फरमाए या अली आदम हुयो मर्द, हवा है औरत। अगर तव्हां न हुजो हा आदम ख़ल्क़ न थे हा, अगर मां न हुजा हा त हवा न अचे हा। एतिरी बुलंद सलवात पढ़ो वाले। दुनिया के अञा ख़ालिक ही समझ में, ख़ालिक समझ में अचे। इन जे करे बस आखिरी जुमलो सिर्फ एतिरो त दुनिया वारनि खे अक्सर करे जेके अहल बैत खां दूर आहिनि, असां शिया सुन्नी अहल बैत जा हुबदार आहियूं, जेके दूर आहिनि उन्हनि खे ख़बर ई न आहे। बाबा अच तो तुंहिंजो इलाज करायूं। अॼुकल्ह रफ़ाही तंजीमूं खोड़ निकिरी पियूं आहिनि, NGOs वारा वेठा आहिनि, कई माण्हू ख़र्च करण लाइ तयारु आहिनि। चरियो आहे त गिद्दूअ में तुंहिंजो इलाज करायूं। ऐं उहो सिर्फ़ु एतिरो पीस ऑफ क्लॉथ, कपिड़े जो टुकुर। तोखे अॼु ताईं कपिड़ो ई सम्झ में न आयो आहे, अॼु ताईं कपिड़ो ई सम्झ में न आयो अथई। पीस ऑफ क्लॉथ, कपिड़े जो टुकुर। ऐं उहो टुकुर के हिकिड़े कपिड़े जो वठी आयो हमरा, घर चई हिन मां दस्तरखान ठाहियो। बची पियो चीन के क़ुरान खे गिलाब पाराए छॾ। चवां मां परेशान राही खाओ। मुंहिंजा दोस्तो कपिड़ो हिकिड़ो, शयूं ॿ, या दस्तरखान या गिलाफ़े क़ुरान। दस्तरखान विछाइबो मिट्टीअ ते ताकि खाधो महफूज़ रहे। दस्तरखान विछाइबो मिट्टी ते ताकि खाधो महफूज़ रहे। गिलाफ़े क़ुरान पाराइबो क़ुरान खे। ऐं हर्फ़ अंदर हन, कलाम अंदर आ, उन जे मथां पाठो आ, पाठे जे मथां लेधर आ, लेधर जे मथां कपिड़ो आ। ऐं जेकॾहिं हिन मजमे में क़ुरान अची वञे, सभु मोहबत आराव थी के हुनखे हथनि में वठी बोसो ॾींदा। मां चवां बोसो छा खे आयो? कपिड़े खे आयो। क़ुरान अंदर रहियो, बोसो छा खे? ऐं कुझु वधीक पढ़ियल लिखियल चयो सही कपिड़े जी ज़रूरत ई न आहे। अच्छा न आहे त तूं त पाठे खे चुमी ॾिनी आहे न, अखर त अंदर रहिया। जे समर तुंहिंजो दिमाग़ कम नथो करे, अच्छा कीअं दिमाग़ नथो कम करे? तो लेधर के बोसो ॾिनो आहे, कपिड़े खे बोसो ॾिनो आहे। जे बेशक मां ॾिनो आहे, पर फ़र्क़ु आहे जंहिं कपिड़े जो ताल्लुक़ थे क़ुरान सां, अल्लाह जे कलाम सां, उहो चुमण जे क़ाबिल आहे। उहो रहमत बि आहे, बरकत भी आ, शिफा भी आ। जे पाठे जो ताल्लुक थी वने अल्लाह जे कलाम सां, उहा रहमत भी आ, शिफा भी आ, बरकत भी आ। ए पो नबी त हथन सां ब शयूं ॾिनियूं, हिकु क़ुरान ॾिनई, ॿियो खैबर में अलम ॾिनई। क़ुरान याद है, अलम याद न है। कपिड़ो त साॻो ई आहे,
पो हिक के बोसो बे के बोसो ना है जी समर जो दिमाग खराब है बाबा कालीन हिकड़ी आ उन्हें मां कुछ मुसल्ला ठाहन कुछ विछाए जन वो मुसल्लन ते बिस्तरो लगा ये तो ना मुसल्लो रा कपड़ो तो हिकड़ो ही आ असां भी तो के इयो था समझो शौक असांजो मोहब्बत असांजी कमाई असांजी इश्क असांजो मोहब्बत जी तकाजा असांजी असां ठाहे तैयार कयूं अलम अब्बास रही तो ताल्लुक असां जेकने कुरान के कपड़ो आम मानू पाराए वो बोसे जण जे काबिला असां मोहब्बत सां अलम जो फुरेरो ठाहियूं था ऐं उन्हें जो एहतराम कयूं था जी कुरान जो एहतराम आ ये अलम जो एहतराम आ पर दुनिया के समझ में ना अहल बैत ही समझ में अल्लाह अकबर पंजी आजान खां पो फरमाई सज्जाद कदें पेश कंदा अल्लाह तव्हांजे बचड़न खे हर तकलीफ़ खां महफूज़ रखे पंज अज़ान गुज़री वयूं नंढी बतूल सकीना साइण पुछा कयो थी सज्जाद ये जेके ज़बार विया हो मौला तव्हांजी ज़िंदगी करे मौला ॿियनि खे नसीब फरमाए एक जगह बाबु साआत गुलदर भाई बाबु साआत खड़ियन वारी जगह बार बार सकीना साइण कदम खड़े हाँ वरी रखे हाँ खड़े हाँ वरी रखे हाँ 16 आज़ानों गुज़री वयूं कमीनो शराब में मस्त बार बार पुछन पयूं हिक रसी में कैद आले रसूल चई करबला में फलाणन भुलजी कत्ल कयो शाम में कूफे में हर जाए ते नबी जे नवासन के पेरे उघाड़े उसते बिहान वारो केरा ओ मातमे ओ मौला तांजो जिंदगी करे बस पेश थी ना पेशी थी अग्या अग्या नंढी साइण सकीना यजीद पुछो ही केरा शिमर बुधायुस त हीअ हुसैन जी तस्कीन आहे इन जो नालो सकीन आहे इन खे फातिमा भी चवंदा आहिनि प्यार में इन जो नालो सकीन आहे यजीद कलाम करण शुरू कयो हुन सां मलौन जुमला चया छा नालो थई नंढड़ी ओ मातमियो लब हिल्या आवाज़ न निकतो ॿियो मर्तबो हिन कमीणे पुछो छा नालो थई वरी भी लब हिल्या आवाज न निकतो सज्जाद मौला अगते वधी फरमाइन था ओ जालिम मुझी भेण जी रस्सी मजबूती सां बधल आवाज निकरे सी कोन थो रस्सी ढिली करा रस्सी ढिली थी तारीख जा जुमला था मिलन शिमिर खां पुछई शिमिर तारीफ करा ही बीबी केरा ही केरा मौला तांजो इज्जत महफूज फरमाए यो कयामत जो मंजर न होंदो जो कातिल तारीफ कराए हा ही अकबर जी मां लैला है हा ही अमीर घोट कासिम जी मावा ही असगर जी मावा यो कमीनो तारीफ कराए उन खां पोइ इनखे कारकर्दगी जी लिस्ट मिली हर जुमले खां पोइ बीबी ज़ैनब जो नालो बार बार पियो अचे इन पुछा के केरा ज़ैनब बिनते अली केड़ी आ खुदा इन ते लानत करे ये जुमला चई न शिमर चस इहा जेका कुरानी बीठी आ न इन जे पोयां बीठी आ उहा ज़ैनब बिनते अली आ हिन हुकुम कयो त इन ज़ईफा के हटायो एक हबशी अगते वधियो ऐं वधी चवे थो ओ कुराड़ी ज़ईफा अग्या हट हाकिम जो हुकुम आ उन ज़ईफा जो आवाज आयो हबशी तुझी गैरत काडे वई आ
मां मैमूना अशकबूस जी धी हाँ बादशाह ज़ादी तुंहिंजी तू ॻाल्हाई कीअं थो वो अॻिते वधी चाबुक खणी चे थो हूअं न मारिया हाणी मारींदो माए चे तो छाजे करे मारींदे कि असां तोखे अहल बय जे दरवाजे ते मोकिलियो तू कमीने जे दरबार में छो आई आ बीबी मैमूना थी फरमाए सर झुका मां अकेली न आया मुसाली जो धीअर गॾ जॾहिं हबशी ॿुधो न त ही असांजे बादशाह जी धी आ ही मैमूना है उन वक्त तारीख जुमला लिखा वो हबशी अॻिते वधी ॿियनि खे थो चए ओ हबशी ओ गैरत कयो असांजी बादशाह ज़ादी हिन बदतर दरबार में अची वई आ उथो तलवारूं खणो तलवारूं न्यामनि मां निकितियूं तारीख जुमला लिखा हबशुन चयो ए यजीद हुक्म वापस कर हिया अशकबूस जी धी असांजी शहजादी आ हिया बेवारिस न आहे या चैन सालन जी बतूल सकीना जो रुख नजब न थियो आवाज़ ॾाढाली नौकराणी जा वारिस अची विया ॾाढा असांजो को पुछण वारो कोन्हे मातम हुसैन